अल्लाह से फरमाता खबरदार जेके अल्लाह जा वली हन उन्हनि ते खौफ बि कोन्हे उहे गमगीन बि कोन थींदा हन। कुछ माण्हू इन आयत जे तर्जुमे करण जे टाइम ते चवंदा आहिनि त बाबा वलीअनि ते को खौफ कोन्हे। मां चवंदो आहियां त बाबा जे वलीअनि ते को खौफ कोन्हे, को खौफ सां त हर खौफ जी नफ़ी थी वई। छा वलीअनि वटि अलाह जो खौफ कोन्हे? हालांकि वली बणजंदो ई तॾहिं मां जॾहिं उन जे दिल में अल्लाह जो खौफ अचे। ऐं जीअं जीअं वली विलायत जे दर्जन ते चढ़ंदो वेंदो न, ईअं वलीअ जो ख़ुदा सां खौफ बि वधंदो वेंदो। हाणे या दावा आवाज़ घटाईस न, अञा त फ़कीर जी शुरुआत आहे, आवाज़ वधाइजांसि घटाइजांसि न, भली जमात भॼे या भॼे, पर इंशाअल्लाह ताला ही राशिदुनि जी जमात आहे, वॼण भॼण वारी कान्हे, वॼण ई वॼाइण वारी जमात। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह, ॾाढा चओ इंशाअल्लाह ताला। लाए नफ़ी जिन्स ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। या ला नफ़ी जिन्स जी नफ़ी तॾहिं कंदी जॾहिं को करीनो मौजूद न हुजे। इल्मी ॻाल्हि आहे, मथां मां चवां त केरु चवे त मौली साहब पंहिंजी तरफ़ां झटको हणी वियो, इहा ॻाल्हि किथां वई? जॾहिं कराइन मौजूद आहिनि करीननि जे हूंदे त ख़ुदा जा वली तॾहिं बणजंदा जॾहिं उन्हनि जे दिल में अल्लाह जी खौफ, ख़ुदा जी ख़शियत अचे। ऐं इहा से नशीन ॻाल्हि कयो, इन जो मतिलबु इहो आहे त वलीअ जे दिल में वॾेरे जो खौफ न, अमीर जो न, डिक्टेटर जो न, MPA MNA जो न, हुन जे दिल में खौफ हूंदो आहे त ख़ुदा जी ज़ात जो हूंदो आहे। छो त जिते वली हूंदो उते खौफ न हूंदो, जिते खौफ हूंदो उते वली न हूंदो। तई कंहिंखां बि पुछो, ये आयतूं जेके तव्हां साईं वारनि जे जलसे के भी काफ़ी साल थी विया आहिनि, ये आयतूं माण्हू पढ़ी गौसे आज़म जो शान बयान कंदा, इमाम रब्बानी जो शान बयान कंदा, हज़रत पीर साईं रोज़े वारे जो शान बयान कंदा, पर जॾहिं ये आयतूं लिथियूं पे उन टाइम ते पीर साईं रोज़े वारो अञा ॼाओ ई कोन हो, इमाम रब्बानी अञा पैदा ई कोन थियो हो, गौसे आज़म अञा ॼाओ ई कोन हो। उन वक़्त में कहिड़ा वली हा जन जे बारे में ख़ुदा ये आयतूं लाथियूं? उहे वली ॿिया केर न, उहे वली हा त मदीने जे मीर जा सहाबा किराम हा, जन ते हाणे माण्हू लानतूं कनि, तबर्रा कनि, पिटको कनि, घटि वधि ॻाल्हाइनि, पर अहले सुन्नत व जमात वारा चवंदा आहिनि असांजी हिकिड़ी अखि नबी करीम जा सहाबी आहिनि त ॿी अखि मिठे मोहम्मद जा अहल बैत ऐं बचड़ा।